कौमी असम्बली जो स्पीकर राजा परवेज़ अशरफ की सदारत हेठ पार्लियामेंट में कौमी सलामती कमेटी जो इनकम इजलास आर्मी चीफ जनरल आसम मुनीर के ऐवान में पहुंचण ते मेंबर्स डेस्क वजाए आजा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अगुनो सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, वफाकी वज़ीर सूबन जा आईजीज़ भी शरीक। आर्मी चीफ जनरल आसम मुनीर, DGI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम ऐं ॿिया सिक्योरिटी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾींदा। ज़रीन मूजिब इन कैमरा इजलास दहशतगर्दी ख़िलाफ़ एक नए ऑपरेशन बाबत फ़ैसिलो करण लाइ सॾायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट स्टेट बैंक के पंजाब में चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन के सिधा फंड्स जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंजाल की चैम्बर में सुप्रीम कोर्ट की 3 रुकनी बेंच इलेक्शन कमीशन के फंड्स जारी न थियण बाबत इन चैम्बर ॿुधणी हलाई। बिल रद्द थियण बाद हुकूमत स्टेट बैंक के फंड्स जारी करण लाइ नथी चई सघे। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के सिधा फंड्स जारी करण लाइ स्टेट बैंक के हुकुम जारी करे छॾियो। अदालत स्टेट बैंक के कैंसुलेटेड फंड मां रक़म जारी करण जो हुकुम ॾिनो। इलेक्शन कमीशन के रक़म की वसूली बाबत सूमर ताईं रिपोर्ट अदालत में जमा कराइण जो हुकुम। स्पीकर राजा परवेज़ अशरफ कौमी असम्बली जो अॼु शाम 5 वॻे हंगामी इजलास सॾाए वरितो। स्पीकर पारां उहो इजलास पहिरीं 26 अप्रैल ते तलब कयो वियो हो। ज़रीन मूजिब सुप्रीम कोर्ट पारां स्टेट बैंक के चूंडुनि लाइ सिधा फंड जारी करण वारे हुकुम बैदि स्पीकर अॼु हंगामी इजलास सॾायो आहे। कौमी असम्बली जे हंगामी इजलास में सुप्रीम कोर्ट जे स्टेट बैंक के ॾिनल हुकुम ते बहस थियण जा इम्कान। कराची के चिड़ियाघर में बीमार थी पियल हाथी नूरजहान की हालत गंढजी जोगी थी वई। नूरजहान गुज़िरियल ॾींहुं तालाब में विंझण लाइ वञण बैदि ॿाहिरि निकिरी न सघी। तिबी माहिरनि मूजिब हाथी घणो वक़्तु हिकु हंध ते वेही बि नथी सघे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट में चयो आहे त कराची जो चिड़ियाघर बंदि थियणु घुरिजे। चिड़ियाघर हलाइण KMC जे वस जी ॻाल्हि न आहे।